रहीम मुझे अचण जो मकसद इहो आहे त मां तव्हांखे कुछ ॻाल्हियूं सेखारे वञा। ही दौर ॾिसो था केतिरनि छोकरनि वटि नंढा नंढा मोबाइल पिया आहिनि ऐं इहा ॻाल्हि वरी घर ॿुधंदा वरी ॿियनि खे ॿुधाईंदा। अदा अॻिते थियो इस्माइल अॻिते थी अॻियां दरिया थोरे थो वहे अॻिते रिढ़ंदा अचो अॻिते वेझा अचो छो त पुठियां वरी माण्हू ईंदा अॻियां दरिया कोन्हे अॻिते जो हलिया अचो हींअर चवण न वठंदो त मां बि दुआ घुरी छॾींदोसांव मां बि इंतिहाई तव्हां खां वधीक सख़्तु आहियां। बसि मिड़ई ॿ टे मिंट तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायूं था। ही जेको भरिजे पियो सॼो सिस्टम जो माण्हू ॿुधंदा तंहिंजे करे मां तव्हांखे वधीक कुझु कोन थो चवां एतिरो चवां थो त हर कमु जेको आहे बिस्मिल्लाहिर रहमान रहीम सां शुरू कबो। हर अमर जेको आहे उन में बरकत तॾहिं पवंदी आहे जॾहिं बिस्मिल्लाहिर रहमान रहीम चइबो। मानी खाओ पिया बिस्मिल्लाह यादि कान थी हाणे त विच में पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम अव्वल व आखिर सुभान अल्लाह विसरी वई विच में पढ़ो पछाड़ीअ में पढ़ो छॾियो न। हमद बेहद मर खुदाए पाकरा शेख फरीदुद्दीन वॾो वक़्त जो कामिल वली आहे उहो अल्लाह जो वली थो चए अल्लाह जे लाइ सभु तारीफ़ूं आहिनि उन अल्लाह जे चओ सुभान अल्लाह वॾे वागे जो सुभान अल्लाह। हमद बेहद मर खुदाए पाकरा आके ईमादाद मुश्ते खाकरा। आदम अलैहिस्सलाम मिट्टीअ मां ठहियो उनखे चइबो आहे मुठ मिट्टीअ जी ईअं मिट्टीअ मां ठहियो। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं रूह फूके नबी बनायो आम इंसान आदम जी औलाद पर असल मिट्टी आहे। अल्लाह जो वली चवंदो उन मिट्टीअ खे ख़ुदा इहो शर्फ बख़्शो त उहो मिट्टीअ जो बूतो इंसान कयो वो इंसान पढ़े थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु कलमो पियो पढ़े कलमो पढ़ो था न हाणे इहो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो इन में ज़िक्र बि आहे अल्लाह जी यादि बि आहे ऐं मुहम्मद मीर जे नबूवत ऐं रिसालत ते ईमान जी ॻाल्हि बि आहे। अल्लाह जो ज़िक्र इन खे चइबो तौहीद। छा चइबो इन खे तौहीद तौहीद छा चइबो तौहीद। मञण वारे खे चइबो मुवहिद मुसलमान पर रुगो ला इलाहा इल्लल्लाह पढ़े ऐं उनखे असीं मुसलमान कॾहिं बि कोन चवंदासूं अछी दाढ़ी थी वञेसि जेसि ताईं कलमे जो ॿियो हिसो न पढ़ंदो मुहम्मद रसूलुल्लाह एसि ताईं मुसलमान न थींदो। बेशक 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 ॻाल्हि सम्झी वियो। कलमे जा ॿ जुज़ हिकिड़ो तौहीद ॿियो रिसालत हिकिड़ो तौहीद ॿियो रिसालत ॿिन्हिनि खे मिलाइबो इहा थींदी तौहीद। ख़ुदा खे हिकु मञणो आहे पर ज़बान मुहम्मद मीर जी खां ॿुधी पोइ मञो। सुभान अल्लाह। तव्हां रुगो ॿुधो था त अल्लाह तौहीद 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 बाबा असीं मुवहिद आहियूं असीं कंहिंखे बि कोन था मञूं रुगो अल्लाह खे था मञूं। ऐं तव्हांजे आॾो थो चवां सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह पढ़े पर जेसि ताईं मुहम्मद रसूलुल्लाह न पढ़ंदो एसि ताईं हुनजो गाॾो हलंदो ई कोन्हे। बाजू मुहम्मद रब रसूलुल्लाह का सवा अल्लाह न मिलंदो आहे। बेशक बेशक मज़ो है अपने अपने आप को रोलण बाजू मुहम्मद रब को बोलण मज़ो है अपने आप को रोलण बिना सबावण खीर विलोड़ण
मां ये कंहिंखां घर में पुछ खीर जॾहिं ॼमाइबो आहे मखण कढण लाइ लस्सी ठहण लाइ सांभाण न विझबो त ॼमंदो ई कोन्हे बिना संभावण खीर विलोड़ण मुफ्त न उम्र खपाईंदी रहो जे तूं चाहीं अहद अल्लाह को मिलना अल्लाह का मिलण चाहियो था अल्लाह सां मिलण चाहियो था जे तूं चाहीं अहद को मिलना मोहम्मद नाम पकाईंदी रहो अल्लाह तॾहिं मिलंदो जॾहिं मुस्तफ़ा जो नालो दिल में पक्को कंदे जे तूं चाहीं अहद अल्लाह को मिलना आमद नाम पकाईंदी रह जिथ जो वेखी नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियो जुमलो जित जो वेखी नाम मोहम्मद चुम अखियां दे लंदी रह जे तूं चाहीं अहद नु मिलना सुभान अल्लाह अल्लाह इहे कोन मिलंदो अल्लाह मिलंदो मुस्तफ़ा जे वसीले सां अचो त अल्लाह जे क़ुरान खां पुछो अल्लाह ताला जल जलालहु व मन वालो कुरान में इरशाद फरमाए फसअलु अहल ज़िक्र तवा आले ज़िक्र खां पुछो मु अल्लाह जे बारे में मुंहिंजा प्यारा हबीब माण्हू तो वट अचनि था उन्हनि खे ॿुधा छा ॿुधा मु अल्लाह जे बारे में तो का पुछंदा मु अल्लाह जे बारे में तव्हां जे दरबार में अचनि था पोइ तव्हां ऐलान कयो मुंहिंजा प्यारा हबीब मां अल्लाह त उन्हनि जे वेझो आहियां इन्हनि सभिनी खे तव्हां ऐलान करे ॿुधायो सुभान अल्लाह अल्लाह हिन साह जे रगुन खां वधीक वेझो आहे पर इज़ा सअलका इबादी ही अल्लाह जे कुरान जा लफ्ज़ जॾहिं मुंहिंजा बाना या रसूल अल्लाह सअलक मु अल्लाह जी तौहीद जो सबक अची पुछनि कंहिंखां सअलक तुंहिंजे सुवाली दर्जा बची एॾा तवज्जो अदा मुखे 5000 खपन जा दाइम गोठ वारा मुखे दियो सवाल कंदुस त दींदो न जेकॾहिं हीअं कयो वेठो त ख़बर छा कहिड़ी ख़बर का ख़बर कान्हे सवाल अल्लाह ताला कुरान में तो फरमाए इज़ा सअलक इबादी ओ आमिना जा लाल मिठा मोहम्मद अरबी हिन दुनिया जे हर इंसान खे क़यामत ताईं ऐलान कर मां कुरान में अल्लाह तो बयान करे छॾियां इज़ा सअलक इबादी मुंहिंजा बाना सवाली दर तुंहिंजे जा थी पवन इबादी फइन्नी हाणे तुंहिंजे दर ते आया सवाल पुछनि था मूं अल्लाह जे तौहीद ऐं मूं रब जे इबादत जो मार्फत जो हकीकत जो शरीयत जो कानून जो कुरान जो मुंहिंजा प्यारा हबीब जॾहिं मुंहिंजे मार्फत जा सवाली तुंहिंजे अॻियां जे गोॾा भञे सवाल कनि फइन्नी करीब चओ सुभान अल्लाह कुरान पाक ॿुधी वॾी बाक़ी सुभान अल्लाह चे माण्हू नात बात सभिनी खां वधीक कुरान जी इज़त करे चुप न कयो चओ सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान थो चए स्वाली मुस्तफ़ा जे दर्जा अल्लाह जे मार्फत जा और रब तो चे फइन्नी इज़ा शर्त फा जज़ा इज़ा फातल शर्त फातल मशरूत शर्त यो त जज़ा वई अरे मुस्तफ़ा के गोलणो और अल्लाह के गोलणो थई त मुस्तफ़ा जे दर पे हलियो सुभान अल्लाह माण्हू चवंदा न असां सिधो था अल्लाह के पूजो सिधो कंहिं पूजो हो ऐं तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदुसि अल्लाह आदम अलैहिस्सलाम के अल्लाह पैदा फरमायो
करामत उनजे मथां नाज़ुल कई, करामत जो ताज रखई। शैतान ऐं सभिनी मलाइकनि खे चई आदम जे आॾो झुकी पो। ही क़ुरान आहे, बस ॿुधंदा वञो। झुकी पओ फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमाऊन इल्ला इब्लीस अबा वस्तकबर। अल्लाह तो फरमाए सब झुकिया, हिकिड़ो हमराह कोन झुकियो। उनजो नालो इब्लीस आ, उनजो नालो शैतान मरदूद आ। ओ इनकार करे बीह रहियो। वस्तकबर वॾाओ कई। वकान मिनल काफिरीन ऐं उहो काफ़रनि मां हो। हो काफ़रनि मां इनकार कई आदम जे इज्जत जो, आदम जे अॻियां झुकण जो। छो त अल्लाह इबादत कोठे आदम जी कराई, इज्जत ते कराई। आदम अलैहिस्सलाम जे शरीयत में ताज़ीम जी इज्जत वारे सजदे जी ख़ुदा जे क़ुरान में ॻाल्हि लिखी पई आहे। इबादत कोन हुई, इज्जत हुई। जे आदम अलैहिस्सलाम जी इज्जत जंहिं न कई उहो तड़जी वियो, पर क़यामत ताईं तड़ियो हूंदो। क़यामत खां बाद बि सॼी ख़ल्क़ शैतान मुझाई आहे, नफ़्स शैतान मुझाई आहे। इहो शैतान तड़ियो नबीअ जे अज़मत जे मुनकर हुजण जे करे। हींअर माण्हू चवंदा वो एक सजदे से भागा था, बस इसीलिए मरदूद हुआ। अरे चरिया सजदो त अल्लाह जी इबादत जो थोड़ी हो, वो त इज्जत जो सजदो हो। फेरो ॾेई मुसलमान जो ईमान ख़राब कंदा। हाँ खुदा के सजदे से भागा, न खुदा जा सजदा त गेरे जे विच ते हमरा कया। अल्लाह ताला फरमाए थो आदम जे आॾो झुक, आदम खे सजदो कर। अल्लाह से फरमायो आदम जी इज्जत कर, हुन जे आॾो झुकी पओ। शैतान अबा इनकार कजे न, अल्लाह जे आॾो त झुकियो पे न। मालूम छा थियो, नबीअ जे अज़मत जो मुनकर काइनात में शैतान हो। आदम अलैहिस्सलाम खे सभिनी मलाइकनि सजदो कयो। जॾहिं वरी उथी बीठा, ॾिठो त असां वारो उस्ताद सिधो जो बीठो आहे। वरी चयो त मौला तुंहिंजो शुक्र आहे जो असांखे उस्ताद जे चकर खां बचाए पंहिंजे आॾो झुकाई। उस्ताद शैतान हो त नबीअ जी इज्जत कान्हे, पीरनि जी इज्जत कान्हे, वलियनि जी इज्जत कान्हे। इज्जत बस सिर्फ़ अल्लाह जी ॻाल्हि करणी आहे, बाक़ी सॼी दुनिया में कुझु बि कोन रखियो आहे। अचो अल्लाह जे क़ुरान खां पुछो, पारो सी पारो खोलियो। सॼे क़ुरान में आदम अलैहिस्सलाम जो जिथे बि ज़िक्र आहे उते शैतान खे ख़ुदा छाला मरदूद कयो आहे। इन जे करे शैतान तकब्बुर कयो। तकब्बुर अज़ाज़ील राफ़ार कर दे, बस जिंदान लानत गिरफ्तार कर दे। अल्लाह तकब्बुर जे करे तड़ियो साईं हमेशा लानत विझराए छॾियईसि। अॼु तव्हां कावड़िजो शैतान ते लानत। शैतान भला असांखे बुझाए छॾियो, शैतान ते लानत आहे। वो तकब्बुर कई, नबीअ जी इज्जत कान कई। मुसलमान मां तव्हांखे क़ुरान मां हीअ आदम नबीअ जी ॻाल्हि अर्ज़ रखी। हाणे पंहिंजे मिठे महबूब जे दर ते वठी सभु चओ सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जी मार्फत तौहीद वठण आया आहियूं, अल्लाह जो दीन सिखण आया आहियूं, आया तुंहिंजे दर ते आहियूं। अल्लाह ताला तो फरमाए मुंहिंजा प्यारा हबीब, हाणे जेको तुंहिंजे दर जो सवाली बंजी मूं रब जो सुवाल तो पुछे, इन्नी करीब वो आऊं सभिनी जे वेझो आहियां, वेझो आहियां। सुभान अल्लाह। के ओडाई दूर के दूर ब ओडा
सुपरी के त माण्हू परे हल पर दिल जे वेझान के एतरान जे गॾु वेठान त ख़बर ई कान्हे। बेशक बेशक। मुझा प्यारा मुसलमान भाउ, मौलाना कुर्बान तव्हां की ॻाल्हि हज़रत मूसा अलैहि सलाम जी ॿुधाई। मूसा अलैहि सलाम सां गॾु अल्लाह जी ताक़त हुई। कंहिंजी ताक़त हुई? ॾिसो न, जंहिंजे ख़ुदा वेझो आहे। हाणे अचो अल्लाह जे क़ुरान खां पुछूं, मुंहिंजा मौला या तुंहिंजी रहमत, तुंहिंजी बरकत, तुंहिंजी मैयत, तुंहिंजो कुर्ब कंहिंखे मिलियो आहे? सब खां पहिरीं जेको कमु कबो उहो बिस्मिल्लाह रहमान रहीम। उन्ही पढ़ण सां बरकत रहमत मिलंदी आहे। अल्लाह जे क़ुरान खां अॻिते पुछो, इन्न रहमतल्लाह क़रीबुम मिनल मुहसिनीन। अल्लाह जी रहमत मुहसिन एहसान करण वारनि बाननि सां गॾु आहे। एहसान वारा नबियान, एहसान वारा शहीदान, एहसान वारा औलियान, एहसान वारा सिद्दीकन, एहसान वारा गौस कुतुबन जेके अल्लाह जा प्यारा आहिनि, नबियनि खां वठी वलियनि ताईं। अल्लाह सईदो फरमाए, इन्न रहमतल्लाह क़रीब, मुंहिंजी रहमत इन्हनि सभिनी जे वेझी आहे। सैयदना अमीर हमज़ो जेकॾहिं औद जे मैदान में मैदान मल्हाए शहादत जो ताज पाए थो, अल्लाह जी रहमत उन जे वेझो आहे। असहाब बदर में अल्लाह जी रहमत उन जे वेझो आहे। असहाबी हुनैन में अल्लाह जी रहमत उन जे वेझो आहे। असहाबी तबूक जी जंग में अल्लाह जी रहमत उन जे वेझो आहे। कंहिं बि मुजाहिद जे मौके ते अल्लाह जी रहमत परे न आहे। शहीद करबला इमाम हुसैन आहे, उन जे मथां अल्लाह जी रहमत वेझी लगी पई आहे। तव्हां ॾिसंदा ईंदव हज़रत बादशाह पीर अब्दुल कादिर जीलानी वटि अल्लाह जी रहमत वेझी आहे। हज़रत ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी वटि अल्लाह जी रहमत वेझी आहे। हज़रत गौस बहाउल हक ज़िक्रिया मुल्तानी जे अल्लाह जी रहमत वेझो आहे। हज़रत मखदूम सरवर नूह जे अल्लाह जी रहमत वेझो आहे। सुभान अल्लाह। हज़रत पीर सईं रोज़े धड़ीअ जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। हज़रत पीर सईं पट धड़ीअ जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। हज़रत पीर सईं कजर धड़ी बादशाह जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। हज़रत पीर सईं अली गुहर बादशाह बंगले धड़ीअ जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। हज़रत पीर सईं हिज़्बुल्लाह शाह जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। हज़रत पीर सईं माफे धड़ीअ जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। हज़रत पीर सईं कोट धड़ीअ जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। अॼु जंहिं शहीद आज़म जे शान जी महफ़िल आहे, इन रहमतल्लाह क़रीबुम मिनल मुहसिनीन। हज़रत सैयद सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह जे वेझो अल्लाह जी रहमत आहे। ऐं सूर्य लिखा ज़ोर सूर्य मुंहिंजा सूर्य बादशाह सदके तुंहिंजे चओ न भेद पगा जेकॾहिं तव्हां बल खणी थका हुजो त वॾे वागे बीह नारो हणो ऐं तव्हां अधु हथु कणो था रब खे वणो था, अधु नथा कणो सिर्फ़ रब खे पाण वणाए वेठो। सभई पंहिंजो थक बनी वठे पीसे जे शान जी ॻाल्हि कंदुसि। तव्हां मच्छी जे पाणीअ में तड़पी नारा हणंदा, तव्हांखे ईअं नारा हणंदो तॾहिं कुफर जा कोट किरंदा। असहाबे मुस्तफा असहाबे मुस्तफा असहाबे मुस्तफा असहाबे मुस्तफा असहाबे मुस्तफा जॾहिं मैदान ते ईंदा हुआ अल्लाह अकबर जा नारा हणंदा हुआ, या रसूल अल्लाह जा नारा। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। उर्दू जो हिकिड़ो नंढड़ो तव्हां जे लाइ तोहफ़ो आहे। लगा देते थे वो नारे तो खैबर तोड़ देते थे।
असांजो नौजवान फाज़िल सुभाणे मदीने शरीफ़ वञे पियो सुभान ऐं अल्लाह। इहो किलो वञी ॾिसंदो जेको हज़रत अलीअ जे हक़ल सां बहद थियो हो इंशाअल्लाह। जेको आउं शेर पियो पढ़ा अॻिते साईं छा आहे लगा हुक्म कर दे समंदर को रास्ता छोड़ दे। अल्लाह। लगा देते थे वो नारे तो खैबर तोड़ देते थे ई साम्हूं जॻह आहे ॾिसो आउं तव्हांखे सम्झायां पोयां मींहं पिया माण्हू जूं जायूं ॾींहं ॿ दफ़ी डरी पियूं अलाह साईं असां तव्हांखे हमेशह बचाए चओ आमीन खैबर जूं दीवारूं हुयूं हुज़ूर पाक जा असहाबी आया अलाह साईं उन्हनि में घाव विझी छॾिया इहो आहे नारे जो पावर लगा देते थे वो नारे तो खैबर तोड़ देते थे हुक्म करते थे दरिया को तो रास्ता छोड़ देते थे सुभान अल्लाह। डीजे जो कोट जेको किरियो हो उन कोट में हुरन खे वाड़ियो हो मीरनि वो पीसे फरमायो तो हुरन के चो असांजो हथियार त इस्तेमाल कयो हथियार केड़ो आ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह फकीर ने इस्माइल फकीर किए गोदा भनी वजू करे दिल सां इसे हथियार नस्यो वो हथियार बंदूक वाड़ी त काने जिक्र आ बस अचो जिक्र है ला इलाहा इल्लल्लाह वो अल्लाह वो जिया फकीर ने हू जी तस्वीर पूरी कई सजी दीवार हुई लगा देते थे वो नारे तो खैबर तोड़ देते थे मुस्तफा जाओ तो सुभान अल्लाह रसूलुल्लाह जाओ सुभान मुस्तफा जाओ मुस्तफा पैदा थियो अब्दुल्लाह जे घर आयो अम्मा आमिना जे झोलीअ में आयो मुहम्मद पाक आयो मुहम्मद पाक जाओ यमद जेको उहो अब्द आ जेको ॼमण वारो आ उहो खुदा नाहे ओ खुदा जो बंदो आ जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह अम्मा आमिना जे झोलीअ में आयो छा थियो एॾा मुड़े ने आयो बिल्कुलु तवज्जो फरमायो आतश परस्त बाह जा पुजारी उनजी बाह जेका कॾहिं कान उजारी सालों साल बरंदी रही मुस्तफा जाओ कुफर ऐं शिरक वारो अॾो बाह उजामी वई उन्हनि जे पाणीअ जी नदी पूजा कंदा हुआ उहा खुश्क थी वई बादशाह जे कोट जा कुंगरा उहे किरी पिया डार पइजी विया कोट खे कुंगरा किरी पिया अरे ही उहो साॻियो फैज़ा जो मुस्तफा मां आमिना जे झोलीअ में आयो तज़लज़ुल दरेवान किसरा फताद जॾहिं मुस्तफा कदम रखिया इनी ईरान जे किसरा वारे कोट जा कुंगरा किरी पिया पर उन्हनि में ज़लज़लो पइजी वियो छो त मोहम्मद अरबी अची सुभान अल्लाह काबे में चो अल्लाह असां सभिनि खे ज़ियारत नसीब करे आमीन आमीन उन में 360 बुत पिया हीअं सिधा पिया हीअं वेठा सब जा सब ऊंधा थी मुंहं भर किरी पिया सुभान अल्लाह काबो खुदा जो हिकिड़ो ॿियो टियों दफ़ो हज़रत अब्दुल्लाह जे घर ॾे झुकी मुस्तफा जे आमद ते ख़ुशी पियो मल्हाए सुभान अल्लाह
कुछ भी नहीं कर सकते, कोई ताकत नहीं, कुछ नहीं कर सकते। कुछ अल्लाह खान काबे के छोटे झुकाई, अल्लाह कुछ खुदा खां ईरान जे किसरा जा कुंदरा छोटिया करन, कुछ अल्लाह खान जा दावत ही शुरू को न कया, तबलीग ही शुरू को न कया। 40 साल का पो ऐलान छा अग में दुनिया जा नक्शा बदल जी विया। इहो मुस्तफा जो दबदबो हो, असहाबन जो दबदबो हो, जो असहाबन जे दावत सां, असहाबन जे ललकार सां कुफर जे कोट जा कुंगरा गिरी पवंदा हा, खैबर जा किला फाटी पवंदा हा, दरियान के हुकुम थींदो रस्ता छॾे ॾींदा, चवंदा हा जानवर झंगनि जा, रसूलुल्लाह जा गुलाम जंग कंदे रस्तो भुलिजी वियो आहे। ओहो ॾिसे थो त शींहं पियो अचे, शींहं आयो वेझो, सहाबीअ चयो मां रसूलुल्लाह जो गुलाम है, खबरदार तू झंगल जे बादशाह जे आॾो आम माण्हू कोन आहियां, मां रसूलुल्लाह जो गुलाम आहियां। हीअं कंध पुछ लोॾे हीअं शैतान शींहं कंध झुकाए बीही रहियो, चई रसूलुल्लाह जा गुलाम हाणे मुंहिंजे मथां चढ़ त मोहम्मद मीर जे लश्कर सहाबन में तोखे गॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुन ऐ राही राह जांदे, जो गुलाम मोहम्मद दे असां गुलाम उन्हां दे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह पढ़ंदे मुजाहिदा जेसिताईं मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़ंदे कमु कोन ठहंदो। तौहीद नालो ई मोहम्मद रसूलुल्लाह जी तस्बीह जो। बेशक ॻाल्हि डिघी थी वई। मां तव्हांखे ॿुधायो सूर्य खां ज़ोर सूर्य ॿुधाइण जो मतिलबु मुस्तफा जी अज़मत, सहाबा जी अज़मत उहा साॻी फिरंदी फिरंदी पंहिंजे दौर सां थींदी, हसनैन खां थींदी, अली रज़ा, इमाम जाफर, इमाम बाकर, इमाम ज़ैनुल आबिदीन खां थींदी, इमाम अली रज़ा खां थींदी, सैयद अली मक्की हाशमीअ वटि आई आहे। उन अली मक्कीअ दल्लूरा जेको बादशाह हो, उन राजा जे तमाम ज़ुल्मन खे ख़त्म करायो, ॾाहर जे ज़ुल्मन खे ख़त्म करायो। सहाबन हिन सिंध खे इस्लाम जे नूर सां मुनवर कयो। सैयद अली मक्की शाह खे अब्बासी ख़लीफ़न रसूलुल्लाह जे चाचे हज़रत अब्बास जे नाले सां मंसूब उन्हनि माण्हुनि ख़लीफ़न हेॾा मोकिलियो। हज़रत अली मक्की आयो, सेवण जे भर में लक अलवी चश्मे हारून जेको आहे इन लक अलवीअ में अची वेठा, जंहिं लक में शाह सदर वेठो। इन जाइ जो नालो लक आरीच, आरी चइबो आहे सैयद ज़ात खे, सैयदन वारो लक। हींअर असां उनखे लक यारी सॾूं था। उन शाह सदर जेको हज़रत अली मक्कीअ जो पोटो हो, सैयद सदरदीन बादशाह, उन बादशाह जे औलाद मां हज़रत मोहम्मद राशिद रोज़े वारो थियो। उन जे औलाद मां हज़रत पीर साईं सूर्य बादशाह। हैदरी ललकार जॾहिं थींदी ही त ज़िलज़ला अची वेंदा हा। हिते हैदर जे बचड़े ललकार कई आहे, जंहिं बादशाह जे बादशाहीअ तां सिज कोन लहंदो, एॾी डिघी हुकूमत हलंदी। पर सूर्य खां ज़ोर सूर्य मुंहिंजा सूर्य बादशाह, सूर्य बादशाह जी सूर्यहाईअ तां असां सभु सदके वञो। चो आमीन आमीन। मुझा प्यारा मुसलमान भाउ, मां तव्हांखे ॻाल्हि सम्झाई जेका तव्हां तसलसल सां ज़हन में वेहारी। अल्लाह जे दर ते अचबो मुस्तफा जे वसीले सां। तौहीद नालो ई आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे इते साहु खणो ऐं दुरूद पढ़ो नबी पाक खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन ॿिन्हिनि शयुनि जो मिलाप
विच ते वाढो कोन्हे ऐं बि कोन्हे गॾु बांग ॾिसो गॾु बांग में गॾु कलमे में गॾु शहाद जे कलमे में गॾु क़ुरान में गॾु नमाज में अतहिया सां गॾु तवज्जो आहे हाणे इहा आहे तौहीद जंहिंमें अज़मत मुस्तफ़ा आहे असां अज़मत मुस्तफ़ा जे करे अज़मत सहाबा उन जे करे अज़मत अहल बैत उन जे करे आ जो सभई मुस्तफ़ा जे नूर मां निर्वार थी आया सुभान अल्लाह बेशक असहाब बि इज्जत वारा मुस्तफ़ा जे करे अहल बैत बि इज्जत वारा मुस्तफ़ा जे करे अहल बैतन जो शान बि निरालो आहे असहाबन जे सिद्दीक़िन जो शान बि निरालो आहे फारूकन जो शान त माशाअल्लाह अज़मत वारो निरालो आहे हसनैन जो शान बि निरालो आहे हसनैन जे नाना जे सभिनी आल जो शान निरालो सुभान अल्लाह हाणे इन्ही ॻाल्हि खे तव्हां सम्झो ऐं तव्हां पंहिंजे दिलि में विहारियो असां हिते इहा ई ॻाल्हि तव्हांखे सम्झाइण आया आहियूं असांजो तरीक़ो मुहम्मदी तरीक़ो असांजो तरीक़ो क़ुरान वारो तरीक़ो आहे असांजो तरीक़ो हदीस ऐं सुन्नत वारो तरीक़ो आहे मुझो प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात नमाज में बीहंदा हा असहाब पुठियां बीहंदा हा मुझे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मुझा प्यारा असहाबियो मां मोहम्मद करीम इन्नी अस्माउ मा ला तस्माउन जेकी मां मोहम्मद करीम ॿुधंदो आहियां तव्हां कोन ॿुधंदा आहियो जेकी मां ॾिसंदो आहियां तव्हां कोन ॾिसंदा आहियो सुभान अल्लाह बेशक असहाबन कोन चयो साईं जहिड़ा कन तोखे तहिड़ा असांखे